कदें तुझो जनाज़ो भी थींदो अज बे जो जनाज़ो पढ़ी थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो कदें तुझो जनाज़ो भी थींदो कदें तुझो जनाज़ो भी थींदो कर याद तू ॾींहुं उन्हीअ खे कर याद तू ॾींहुं उन्हीअ खे अहिड़ो तो ते बि ॾींहुं कोई ईंदो अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो ओ मिठी माउ मथां पई रोअंदई हर न्याणी रोअंदी रहंदे गोड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई हर भेण बि सुॾका भरींदे ओ पुट ज़ाल बि रोअंदा रहंदे ज़ाल बि रोअंदा रहंदे मोटाए न भाव को सघंदो अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो अॼु ॿिए खे पुलो अॾिनो तो कुलड़नि ते ग़रीब खयो तो अॼु ॿिए खे पुलो अॾिनो तो कुलड़नि ते ग़रीब खयो तो कॾहिं मैयत तुंहिंजो मिठड़ा कंहिं ॿिए जे कुल्हनि ते हूंदो अॼु ॿियनि खे थो दफ़नाई अॼु ॿियनि खे थो दफ़नाई कोई तोखे बि दफ़नाईंदो अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो अॼु ॿिए जे तॾे ते आहीं अॼु ॿिए जो कफ़न थो ठाहीं कॾहिं तुंहिंजो तॾो बि थींदो छो ॾींहुं उहो थो भुलाई ओ कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर कॾहिं तुंहिंजे मैयत ख़ातिर ॿियो कोई कफ़न ठाहींदो अॼु ॿियनि जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो अॼु ॿिए जी क़बर ते आहीं अॼु ॿिए जी क़बर तूं ॾिसी थो कुल ॿिए जी क़बर ते पढ़ी थो कॾहिं तूं बि क़बर में हूंदी या सोच तूं छो न करी थो इहा सोच तव्हां असांखे न ईअं ज़िंदगी गुज़ारियूं था ॼण इहे मरियान असां हमेशह हिते अहिड़ी त अंध जी पटी बदला जॾहिं अचे इज़राइल फूल छल अलाह मौत खां अॻु में मौत जी तयारी नसीब अॼु आहियूं सुभाणे अलाए हुजूं अलाए इहो वक़्तु असां ते तव्हां सभिनी ते अचणु छल अलाह इन वक़्त खां अॻु में इन डिघे सफ़र जी तयारी नसीब फरमाए अॼु ॿिए जी क़बर तूं ॾिसी थो कुल ॿियनि जी क़बर ते पढ़ी थो कॾहिं तूं बि क़बर में हूंदी या सोच तूं छो न करी थो ओ जॾहिं मौत हली दर ईंदे जॾहिं मौत हली दर ईंदे तोखे मोहलत पल बि न ॾींदो अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो कर पंहिंजी बि भाऊ तयारी आहे क़बर अंधारी कारी गफ़लत में गुज़ार न एॾो आहे तुंहिंजी बि अचणी वारी ओ जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो जॾहिं वारो तुंहिंजो ईंदो तोखे मौत न मिंट छॾींदो अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो हा कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो कर याद तूं ॾींहुं उन्हीअ खे कर याद तूं ॾींहुं उन्हीअ खे अहिड़ो तो ते बि ॾींहुं कोई ईंदो
एड़ो तो ते बिनी कोई तो अजबे जो जनाज़ो पढ़ी थो कदे तो जो जनाज़ो भी थींदो ओ लिखी शहज़ादे हकीकत हिन शेर में आहे नसीहत पर बुधण ऐं समझण वारा बाक़ी अंधनि जे अॻियां त रोअण अखियुनि जो ओ लिखी शहज़ादे हकीकत हिन शेर में आहे नसीहत अल्लाह जे हुक्मन ते हलो मन सोने नबी जी शरीयत ओ हिय दुनिया आहे फानी हिय दुनिया आहे फानी हर कोई हितड़ावींदो अॼु ॿियनि जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो हा कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो कॾहिं मुंहिंजो जनाज़ो बि थींदो कर याद तूं ॾींहं उन्हीअ खे कर याद तूं ॾींहं उन्हीअ खे अहिड़ो तो ते बि ॾींहुं कोई ईंदो अहिड़ो मूं ते बि ॾींहुं कोई ईंदो अॼु ॿियनि जो जनाज़ो पढ़ी थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो।